तारीख़ी ज़रियनि मूजिबि हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम, हज़रत इमाम हसन ऐं मुआविया बिन अबू सुफ़ियान जे विच में ख़िलाफ़त जी मुंतक़िली ऐं बैत जो मामिलो इंतिहाई इस्लामी तारीख़ में सभ खां वधीक बहस हेठि आयल मौज़ू आहे। मुख़्तलिफ़ तारीख़नि ऐं मज़हबी रिवायतुनि में कुझु तफ़सीलनि ऐं इख़्तिलाफ़ मौजूदु आहिनि, पर अहम तारीख़ी वाक़िआ कुझु हिन रीति आहिनि। हज़रत इमाम हसन ऐं मुआविया विच में सुलह 661 हिजरीअ में थियो। हज़रत इमाम हसन ऐं मुआविया बिन अबू सुफ़ियान जे दरमियान जंग खे ख़तमु करण जे लाइ ऐं सुलह करण जे लाइ मुआहिदो थियो। तारीख़ी रिवायतुनि मूजिबि हिन सुलह में जेके शर्त ॾिना विया उहे त मुआविया क़ुरान ऐं सुनत मुताबिक़ हुकूमत कंदो, कंहिंखे बि पंहिंजे जानशीन तौरु मुक़ररु न कंदो, बल्कि पंहिंजी वफ़ात खां पोइ मुसलमान पंहिंजी सलाह सां ख़लीफ़ो मुक़ररु कंदा। इमाम हसन ऐं संदसि साथियुनि जी जान जी ऐं अहल बैत जी हिफ़ाज़त कई वेंदी ऐं उन्हनि सां सुठो सलूक कयो वेंदो। कुझु मुअरखनि जो चवणु आहे त जानशीनी वारो शर्त वाज़िह तौरु मुआहिदे में शामिलु हुयो, जॾहिं त ॿियनि मुअरखनि उन बाबति एहतियात सां राय ॾियनि था, छाकाणि त सभिनी क़दीम माख़ज़नि में अहिड़ो हिकु जहिड़ो नक़ुल तयारु थियलु आहे। यज़ीद खे वली उहद मुक़ररु करण बैदि मुआविया बिन अबू सुफ़ियान पंहिंजे पुटु यज़ीद इब्न मुआविया खे वली उहद मुक़ररु कयो। केतिरनि ई सहाबियुनि ऐं इस्लामी शख़्सियतुनि हिन फ़ैसिले में इख़्तिलाफ़ कयो, जिन में ख़ासि तौर ते हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम, अब्दुल्ला इब्न ज़ुबैर, अब्दुल्ला इब्न उमर ऐं अब्दुर्रहमान इब्न अबू बकर शामिलु हुया। उन्हनि मां केतिरनि जो ख़्यालु हुयो त ख़िलाफ़त मोरूसी यानी ख़ानदानी न हुजणु घुरिजे। हज़रत हुसैन बैत खां छो इनकार कयो? 60 हिजरीअ में मुआविया जी वफ़ात खां पोइ यज़ीद हुक्मरान थियो ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे गवर्नरनि खे हुकुम ॾिनो त अहम शख़्सियतुनि खां बैत वरिती वञे। मदीने हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम मदीने में यज़ीद जी बैत खां इनकार कयो। तारीख़ी ज़रियनि में हिन इनकार जा केतिरा ई सबब बयानु कया विया आहिनि, जिन में ख़िलाफ़त जी मोरूसी हुजणु यानी ख़ानदानी हुजण ते एतिराज़ु हुयो। यज़ीद जी सियासी ऐं इख़लाक़ी अहलियत बाबति संजीदा तहफ़ुज़ात हुया, मतिलबु यज़ीद इन जे लाइक़ु न हुयो त उनखे ख़िलाफ़त या इक़्तिदार मुंतक़िल कयो वञे। उहो मौक़िफ़ त हुकूमत इंसाफ़, तक़वा ऐं उम्मत जी रज़ामंदीअ सां हुजणु घुरिजे। उनखां पोइ हज़रत इमाम हुसैन मदीने मां मके रवाना थिया, जिते खेनि कूफ़ा जे माण्हुनि जा केतिरा ई ख़त मिलिया, जिन में खेनि अचण ऐं अॻुवाणी संभालण जी दावत मिलियल हुई। उनखां पोइ पेश आयल वाक़िआ आख़िरकार 10 मुहर्रम 61 हिजरीअ ते करबला जे अलमनाक वाक़े ते ख़तमु थिया, जिते हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उनजे साथियुनि खे शहीद कयो वियो।